शुक्र थियो पेट भरे खाधो त मिलियो न त बूटी ज़री ला सिकंदा पिया वतो अबे ओ ताकते हिकड़ी हड्डी बि कोन छॾियूं सभु खाई विया जहिड़ो माण्हू या बचा न हुजनि हैबात जे पुट हुजनि साईं। हा हड्डियूं खाई वियो हूंदो मामा ॼण तो घटि कयो हूंदो मां कहिड़ियूं थी ॻाल्हियूं असां बि घटि कोन कई थी घटि वॾी ॻाल्हि छा कयूं। हाओ बा हाओ असां बि ज़रो खाधो आहे थोरो वरी बरकाए सुकण खां रखियो आहे सुभाणे तव्हांखे पचाए ॾींदासीं। काकी ओ काकी मां अची वियो माई। हा मां सद को ने लछण वारा गूंगा अदा वसाया ए चूज़ो त हिनखे पकड़े ॾियोसि त मुंहिंजी जान छॾे। न काकी मां चूज़े लाइ थोरा ई आयो आहियां मां त तुंहिंजा पाटलोड़ा खणी वियोसि। किथे आहिनि पाटोड़ा छो न खणी आयो आहे तूं खणी जो वियो आहे। अधी वधाई मां त पाटलोड़ा खयो पियो अचां पर काकी बाई आहे न उन पाटलोड़ा रखी छॾिया ऐं चयई त हर का माई अचे पंहिंजा पंहिंजा पाटलोड़ा ॻोल्हे खणी वञे न त इहा ढकणी हरू भरू झेड़ो कंदी। छा चई ढकणी अजायो थी पाटोड़नि जे लाइ झेड़ो कंदी। न काकी न मुंहिंजो इहो मक़सदु न हुयो। ख़बर आहे मूंखे तुंहिंजे बि मक़सद जी इन बाईअ जे अंदर जी बि ख़बर आहे मूंखे हूअ छा थी सम्झे जे जमाल करे बि ढकिया आहिनि त ढकणी छो न ढके बाक़ी इहा बाई अंदर जी केतिरी कारी आहे न उहा मूंखे बि ख़बर आहे। भले हाणे वरी इहा पंहिंजो पाण खे सभिनी जे आलो वॾो ईमानदार साबित कंदी सभिनी खे ॿुधाईंदी त इहा ढकणी आई पाटोड़नि जे करे असां सां जहिड़ो करे वई ऐं चवंदी त इहा ढकणी पाण आई नवां पाटोड़ा चूंडे खणी वई। मां एॾी वयल आहियां जंहिंजा रब ऐब ढके पोइ जा ढकणी छो ढके। अम्मा थी सघे थो त काकी बाई जो को ॿियो मक़सद हुजे। हुन जो मक़सद छा आहे मां चङी तरह सम्झां थी तूं अञा ॿार ई मां ॿार। काकी पोइ मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे भला। पाटोड़ा बि तूं खणी वेहे न खणी बि त तूं पहुचा त टंटे साणी मगज़ न फाड़े विझे मां न पाटोड़नि जे लाइ वरी वतंदसि चपो त कंदी वञी ॻोल्हे समूरा मुंहिंजा पाटोड़ा ॻोल्हे खणी अच वञ। मां कान वेंदी साईं मता मूं ढकणीअ खे सभु को बेकार सम्झे। चङो थियो अधी जो न छोरे खे छंड पटे अदा इन छोरे जो को ॾोह ई नाहे सॼो कमु इहो बाईअ जो आहे जॾहिं मालिक सभिनी जा ऐब ढके थो त ढकणी छो न ढके। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।